प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। जंगल जो राज़, छा टेरी खे मरण खपे? रूथ, छा तोखे लॻे थो त टेरी मरी वेंदो? ना, मां यसु खां दुआ घुरी आहे त हू खेसि ठीकु करे। मूं बि दुआ घुरी आहे, पर मूंखे ख़बर न आहे त यसु मुंहिंजी दुआ ॿुधंदो या न। जेकॾहिं तूं सुठे दरार जी रिढ आहीं त हू हमेशा तुंहिंजी दुआ ॿुधंदो। उहो कीअं थींदो? बस चओ त तव्हां हुन सां गॾु हलणु चाहियो था। रूथ पंहिंजे भाउ खे सुठे दरार जी तस्वीर ॾेखारी, जेका खेसि पादरी ॾिनी हुई। फिलिप देर ताईं उनखे ॾिसंदो रहियो। हा, मां ईअं ई करणु चाहियां थो। महिरबानी करे मूंखे अकेलो छॾे ॾे। जल्दी संदसि चमकंदड़ चेहरे में ज़ाहिर थियण लॻो त हाणे संदसि तालुक येसु सां आहे। ऐं पोइ टेरी तरफ़ां जेको ख़त आयो, हुन सां ॿई ॿार अञा बि वधीक ख़ुशि थी विया। प्यारा फिलिप, प्यारी रूथ, हाणे मां अस्पताल में न आहियां। मूंसां मिलण ज़रूर अचिजो। मुंहिंजो पतो ही आहे, नदी जे वेझो जंगल में प्यारी जुगी। तव्हांजो टेरी। नदी जे वेझो प्यारी जुगी। हुननि जो दोस्त कमज़ोर जुगी में रहंदो हो। फिलिप एहतियात सां दरवाज़ो खड़कायो। तव्हां छा था चाहियो? टेरी असांखे दावत ॾिनी हुई। छा तव्हां इहे ॿार आहियो जेकी टेरी सां गॾु हुआ जॾहिं संदसि हादसो पेश आयो? अंदर अचो। टेरी पंहिंजे बिस्तर ते लेटल हो। हू तमामु बीमार ऐं तमामु कमज़ोर लॻी रहियो हो। जॾहिं हुन पंहिंजनि ॿिनि दोस्तनि खे ॾिठो त हू रोई पियो। फिलिप ऐं रूथ खे इहो ख़बर न हुई त हुन सां कहिड़ी ॻाल्हि करे। कमरो काफ़ी ख़राब हो ऐं काफ़ी घुटाई महसूस थी रही हुई। टेरी खे तमामु घणी तकलीफ़ हुई। ॾींहं जी मानी में हुन चांहि जो कोप पीतो ऐं मानी जो हिकु नंढड़ो टुकड़ो खाधो। फिलिप ऐं रूथ कॾहिं बि इहो न सोचियो हो त टेरी एतिरो ग़रीब हूंदो। घर ते उन्हनि मार्गरेट मामी खे सभु कुझु ॿुधायो ऐं फ़ैसिलो कयो त हू हर रोज़ टेरी सां मिलण वेंदा। मां पंहिंजे जंगल वारे तस्वीरनि जी किताब खे पाण सां वठी वेंदसि टेरी खे ॾेखारण लाइ। ऐं मां बि पंहिंजो सूफ़नि वारो थेलो खणी वेंदसि ऐं हिकु बाइबल जंहिंमें सुठे दरार जी कहानी हूंदी। पाण हुन जी माउ खे 500 रुपया बि ॾींदासीं पंहिंजी ख़र्ची मां, त जीअं हू टेरी लाइ खीर ख़रीद करे सघे। छा 300 रुपया काफ़ी न हूंदा? असां सभु पैसा पाण सां गॾु खणी वेंदासीं ऐं रस्ते में उहो फ़ैसिलो कंदासीं। ऐं हुननि ईअं ई कयो। छा अव्हां ॿुधाए सघो था त जंगल जे रस्ते में उन्हनि खे केरु मिलियो? अव्हां खे ईंदड़ ड्रामे में उनजो पतो पवंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।